हे असांजो महान मेकअप मैन चाला मेकअप मैन ठीक है छामे हाँ छामे अली छाजे ने छामे मेकअप मैन हे क्वेश्चन तबे सही थई मज़ो अचे थो गर्मी में ॾाढो मज़ो थो अचे साथ निकिरे ज़ुल्म थी वियो इंसाफ़ कयो मूंसां लाला इंसाफ हे असांजो पहिरीं प्यारो एक्टर जंहिंजो करेक्टर मूसा असुल नालो लाला रफ़ीक ज़ौर तमामु बहितरीनु इंसान दिलबर माण्हू इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे जो अहिड़ा मोहबती माण्हू कराची खां कई हिते आया आहिनि ऐं असांखे इन लफ़्ज़ सां कोठिन था त दिलबर छा आहे त असुल में हक़ीक़त इहा आहे त दिलि असांजी हिननि खे कढी आहे बसि हाणे असां ईअं ख़ाली हुतां आहियूं बाक़ी असांजा रूह ऐं असांजी दिलियूं हेॾे अथव। अलाह तव्हांखे सलामत रखे मौला तव्हांखे आबाद रखे सॼी संगत मोहबत बि थी ॾिए हे सालू मूसा जो पीउ चाचा सालू तूतली मां सॼी सिंध खे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे भली ख़ुशियूं कयो भली लाॾा कुॾा काज सेरा पर अहिड़ो पीउ न कजो तूं अहिड़ो पुटु कंदे गुंगोई आ चाचा काधी लफ़्ज़ कोन सां हाणे ॿुधायो छा कयूं का थियो चौधरी साहब जो 126 जो हिन खां फी नंबर बंदि करे छॾियो हाणे मां सम्झो हाणे पंहिंजो मालिक जेकॾहिं ईअं ॾिसी करे असां अंध सेट बीठा अला बंदि जुमला थो ॾे कयो हेॾां सामू मूसा ऐं मीर जो सीन पियो लहे ईअं बीठो हुजे मां हे कयां कोन कयूं भले अस्सलाम वालेकुम मीर भाउ वालेकुम सलाम ख़ुशि आहियो तबियत सही आहे अॼु तव्हांजी रिकॉर्डिंग हले पई तकरार जे सेट आउटडोर ते मौजूदु आहियो त कीअं पियो तव्हांखे महसूसु थिए गर्मी ॾाढी आहे लाला खे देर बि थिए पई लाला खे केॾा वञिणो आहे लाला मूसा मौला तव्हांखे सलामत रखे सिंध सलामत साथ सलामत नेक्स्ट टाइम कचहरी कंदासीं कमु पियो हले